कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में IBA टेस्ट पास कंदड़ 30+ वारनि कराची प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी दीदार हुसैन लिगारी। इन मौक़े ते समूरे सिंध में आयल 30+ पास उम्मीदवारनि जो चवणु आहे त समूरी सिंध खे हार्ड एरिया जे तहत 30 ते पास करे सभिनी खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। हिकिड़ी सिंध में हिकिड़ी पॉलिसी जे तहत सभिनी खे पास कयो वञे। 2021 में हमने IBA का टेस्ट दिया था। जो ये हमारा प्रोटेस्ट चल रहा है, ये 8 मंथ से चल रहा है। भूख हड़ताल पे बैठे हुए हैं हम सब, लेकिन हमें जो है ना प्रोटेस्ट का कोई भी फ़ायदा नहीं हुआ है अभी तक। आज हम थक हार कर असेंबली गए, वहाँ हमारे साथ बहुत बुरा बर्ताव हुआ है। हमारी लेडीज़ को पुलिस ने ज़बरदस्ती अरेस्ट किया है और साउथ थाने लेकर गई है। तो इसकी हम बहुत बड़ी मजम्मत करते हैं। और जो है हमारे जेंट्स जो भाई हैं जितने भी, उनके साथ बहुत तशद्दुद हुआ है। 1-2 सिविल हॉस्पिटल में भी हैं। तो ये कोई इंसाफ नहीं है, ये कोई तरीका नहीं है। हम अपना राइट लेने निकले हैं और हमें हमारा राइट दिया जाए। 2021 में IBA टेस्ट ॾिनी हुई से असां गुज़िरियल 3-4 महीननि खां हिते सरापा एहतजाज आया आहियूं, पर अॼु ॾींहं ताईं असांजे हुकूमत जे नुमाइंदो कोई बि असां सां ॻाल्हियुनि जे लाइ न आयो आहे। अॼु असां सिंध असेंबली जे अॻियां वञी पंहिंजो पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करण लाइ वियासीं। हुते पुलिस कड़की पई ऐं असांजे भाइरनि ते अदनि ते लाठी चार्ज कई वई ऐं असांजा 50 खां 60 अदा असांजा अरेस्ट थी चुका। ऐं असांजी न्याणियुनि खे जेंट्स पुलिस वारनि हथ विझी ऐं मोबाइल में छिकियो आहे। जेंट्स पुलिस खे कहिड़ो हक़ थो ठहे त उहे लेडीज़ खे हथ विझनि। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ताईं जेकर अगरि मुंहिंजो आवाज़ उन ताईं इहा ॻाल्हि पहुचे थी त मां उनखे अपील कंदमि त इन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे त हिकु मर्द पुलिस वारो औरत खे हथ विझे थो, छा लेडीज़ पुलिस न हुई उन्हनि वटि? असां मजबूर थी करे सिंध असेंबली तरफ़ मूव कयो आहे ऐं जेको आहे असांखे पंहिंजे हक़ नथो ॾिनो वञे। असांखे मजबूर थो कयो वञे। सरदार शाह साहब खे, CM साहब खे, सरदार शाह साहब खे, सभिनी खे, बिलावल साहब खे रिक्वेस्ट आहे त असांजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि, असांजा मञिया वञनि। तक़रीबन 40 खां 45 उस्ताद जेके आहिनि इहो गिरफ़्तार थी चुका आहिनि। असांजे सॼो ॾींहुं पुरअमन एहतजाज असांजो जारी हो। असां वटि एहतजाज करण खां पोइ जे मेन रोड ते निकिता आहियूं त लेडीज़ असां सां गॾु हुई। उन खां पोइ जॾहिं असां एहतजाज निकिता आहियूं, पुरअमन हिसाब तरीक़े सां वञी रहियासीं त पुलिस जा अचानक जेके सिपाही हुआ अचानक असां उन्हनि लाठी चार्ज कई। उन खां पोइ असांजा दोस्त सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु दोस्त जी टंग भॼी पई आहे, उनखे अञा असां अस्पताल में दाख़िल करे छॾियो आहे, उहो उते एडमिट आहे। उन खां पोइ जेके ॿिया शागिर्द हुआ उनखे उते पंहिंजो पाण जे साड़ण जी कोशिशि कई दोस्तनि, उनखे पुलिस खणी थाणे उते गिरफ़्तार करे विहारे वेठी आहे। उनखे जॾहिं चऊं पिया असांखे छोकिरा वापसि करियो, असांखे अस्पताल में उनखे ट्रीटमेंट ते ॾियूं, उहो पुलिस वापसि न पई करे। असां पंहिंजो सिंध गवर्नमेंट खे एॾो अपील था कयूं त महिरबानी करे असां इंसाफ़ करियो। हाणे असांजा तहरीक जा जेके सदर आहिनि ऐं उन खां अलावा असांजा दोस्त जेके ॿधिजी विया आहिनि 40 खां 45, उन में पुलिस वारनि, लेडीज़ पुलिस वारनि न, जेंट्स पुलिस वारनि लेडीज़ जा रओ छिकियो आहे। उन वीडियो साण पई आहे, उनखे गिरफ़्तार कयो आहे, उन सां नाजाइज़ी थी आहे। सिंध गवर्नमेंट तव्हांखे हुकुम अपील था करियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।